छा दुनिया दर्द घट हारना जो वरी तो कया दुश्मना ओ छा दुनिया दर्द घट हारना जो वरी तो कया दुश्मना। जी नाज़रीन, जीअं त असां सां गॾु सिंध जो नाले वारो रागी शाहिद अली बबर असां सां मौजूदु आहे। शाहिद बबर जे हवाले सां हिकिड़ी वीडियो लीक कई वई हुई जंहिंजे हवाले सां ॿुधायो पियो वञे त ही शाहिद बबर जी आहे। असां सां गॾु मौजूदु आहे शाहिद बबर। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चओ। ख़ुदा कारण कंहिंजी इज़त अहिड़ो दाग न लॻायो, चङी तरह तव्हां ॾिसो ऐं ख़ुदा खां ॾिजो बेगुनाह कंहिंजे मथां अहिड़ा इल्ज़ाम न हणो। अच्छा शाहिद भाई, जेके त इन वीडियो में जेके मुलविस असुल जवाबदार हुया उहे सभु गिरफ़्तार थी विया आहिनि ऐं तव्हांजे मथां जेको इल्ज़ाम हुयो उहो कूड़ो साबित थियो। तमामु मां ख़ुशि आहियां। पंहिंजे कानून जे हिसाब मां कानून खां मदद घुरी ऐं उन्हनि असां सां हेल्प कई। FI वारनि जो तमामु शुक्रगुज़ार आहियां। मां तमामु FI टीम वारनि जो तमामु ऐं असांजो हारिस मीरानी साहब जो मां तमामु शुक्रगुज़ार आहियां ऐं वॾी हुननि हेल्प कई असां सां, वॾी जिदोजहद कई। थोरे अरसे में माना तमामु मां इहो जेको वक़्तु कटे आयो आहियां जंहिं कंहिंजी इज़त ते दाग लॻंदो आहे उहो मां कीअं कटियां मूंखे ख़बर आहे, पर मां पंहिंजो सब्र जो दामन वरितो आहे। अञा बि मां सब्र जो दामन वठंदुमि। मूंसां मुंहिंजो मौला सावणा, मूंसां मुंहिंजो अली सावणा। जेके असुल मुजरिम हुया उहे गिरफ़्तार थी विया। शादात कोट जा हुया। जेको ज़ियादती कंदड़ हुयो उहो वकार बुरोई हुयो ऐं जेको जंहिंसां नंढड़े सां ज़ियादती थिए थी उहो कंबो कबीले ज़ात मां आहे। FIR आहे उते पाण ख़ुदि पहुता। सॼो जेको बि माना सम्झो उहे सभु गिरफ़्तार थी विया। ख़ुदा कारण कंहिंजी इज़त अहिड़ो दाग न लॻायो, चङी तरह तव्हां ॾिसो ऐं ख़ुदा खां ॾिजो बेगुनाह कंहिंजे मथां अहिड़ा इल्ज़ाम न हणो। जो चवंदा आहिनि त ईमान वारे जी ॿेड़ी लुॾंदी ज़रूरु आहे पर ॿुॾंदी न आहे। जेके असुल मुजरिम हुया उहे पकड़िजी विया। उहे हुया शादात कोट जा, उहे गिरफ़्तार थिया। उन्हनि ते FIR बि थी वयूं। शादात कोट शहर जा हुया। इहा वीडियो ई उतां जी हुई, 1.5 साल 2 साल जी अॻु का हुई। ऐं छा चवंदा अथसि जेको ज़ियादती करे थो नंढड़े मासूम सां उहो वकार बुरोई आहे। शादात कोट जो जेको नंढड़ो मासूम ॿारु आहे उहो कंबो आहे। शादात कोट जो उहो सभिनी दोस्तनि खे ॾिसण वारनि खे जेके मां इहो ॿुधाईंदुमि त असां साइबर क्राइम में इन वीडियो ते वियासीं। एप्लीकेशन हिकिड़ो कानूनी कार्रवाई जेकी हूंदी आहे उहा कईसीं त बाबा हक़ु थियो वञे। हीअ असांजे नाले सां हिकिड़ी वायरल वीडियो कई वई आहे, असांजो हक़ु थियो वञे। उन खां बाद में त वीडियो में जेको ज़्यादती करण वारो हुयो उहो त सही नमूने सां ज़ाहिर कोन पियो थिए। छोकिरो नंढो सफ़ा ज़ाहिर पियो थिए। FI उन ते गौर वीचार करे उन नंढे छोकिरे ताईं पहुता। उन नंढे छोकिरे खां मौक़फ़ पुछूं त तव्हां सां ही केरु आहे ऐं कंहिं ज़्यादती कई आहे त उहो छोकिरो आहे कंबो ज़ात जो आहे। उनजो मां नालो नथो खणणु चाहियां। अॻु में ई उनजी घणी बदनामी थी वई आहे। असांखे मुनासिब कोन थो लॻे त वरी नंढे मासूम ॿार खे असां बदनाम कयूं अॻिते बि। त उन जेको आहे मौक़फ़ सॼो ॾिनो FI टीम खे त बाबा मूंसां जिनसी ज़्यादती करण वारो वकार बिरोई नाले सां को छोकिरो आहे उन कई आहे ऐं वीडियो भरण वारो मोहम्मद कासिम लांघा जेको आहे उहो वीडियो भरण वारो आहे। उन खां बाद में इहा सॼी उन्हनि ते FIR कानूनी कार्रवाई सां FIR थी वई आहे। उहे हिन वक़्तु गिरफ़्त में आहिनि। FI गिरफ़्त में आहिनि। असांखे कल्ह घुरायो वियो FI ऑफिस ऐं असांखे ॿुधायो वियो त बाबा जेके असुल मुजरिम आहिनि उहे पकड़िजी विया आहिनि। छोकिरे नंढे पाण स्टेटमेंट ॾिनी आहे उते FI खे त बाबा हिननि मूंसां जिनसी ॾाढाई कई आहे। ऐं उन खां पोइ उन्हनि जी वीडियो भरे करे उन नंढे खे ॾाढो ब्लैकमेल बि उन्हनि माण्हुनि कयो आहे काफ़ी टाइम खां। इहे फ़ोनियूं अचनि थियूं पियूं पर असांजी ज़ाती दुश्मनी कंहिंसां बि कोन्हे ऐं असां चऊं था त पिया असां कानूनी कमु कयोसीं। FI में वियासीं डायरेक्ट। असां हिकिड़ी एप्लीकेशन ॾिनीसीं त बाबा हक़ु थियो वञे। हाणे उहो सॼो कमु आहे FI वारनि जो, असांजो न आहे। ऐं मां तमामु सलाम कयां थो FI टीम खे जिन मसइले खे माना वञी ताईं पहुता। नंढे खे कीअं उन्हनि हथु कयो कीअं कयो इहो सॼे माना उनखे मां सलाम कयां थो। हारिस साहब खे जेको हिन जो इंचार्ज आहे FI जो, ऐं सना लाइ चाचड़ जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे उन्हनि खे मां सलाम पेश कयां थो। तमामु सुठे ऐं जल्दी तरीक़े सां असांजी मदद करे ऐं असांखे बेगुनाह साबित कयो वियो।